अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हसाल हयात अदबी रंग के नाले से हिनन की कोशिश कई है। असांजी कोशिश होंगी त हिन चैनल के थ्रू तव्हां सां अदबी शायरी, कहानियों, मकाला, मज़मून, गीत संगीत, साज़ आवाज़ ऐं मुख़्तलिफ़ शख़्सनि सां ॻाल्हि ॿोल तव्हां सां वंड कंदासीं। अॼु जा मौज़ू ते तव्हां सां ॻाल्हि कयूं था उहो आहे अदब छा आहे। अदब जो अरबी ॿोली जो लफ़्ज़ है ऐं सिर्फ़ 3 अखरनि अलफ़ दाल ऐं बे ते मुश्तमिल है। उच्चारण में, ॻाल्हाइण में त नंढड़ो लफ़्ज़ है पर माना तमाम वसी रखे थो ऐं मुख़्तलिफ़ मानाउनि में इस्तेमाल थिए थो। अदब जी हिकु माना है इज़्ज़त ऐं एहतराम। मिसाल तौर असां चवंदा आहियूं त नंढनि खे वॾनि जो अदब करणु घुरिजे, माउ पीउ जो अदब करणु घुरिजे, उस्तादनि जो अदब करणु घुरिजे, बुज़ुर्गनि जो अदब करणु घुरिजे। इते इन अदब जी माना आहे इज़्ज़त ऐं एहतराम। ॿी माना में असां ईअं बि चवंदा आहियूं त अॼु जा स्कूल, अॼु जी तालीम असांखे इल्मु त ॾिए थी पर अदब नथी ॾिए, अदब नथो सेखारियो वञे। हाणे उते इन अदब लफ़्ज़ जी माना इज़्ज़त ऐं एहतराम बि आहे, पर उन सां गॾोगॾु ज़िंदगी गुज़ारण जा रवैया बि आहे। यानी अॼु जी तालीम इल्मु ॾिए थी, ॼाण ॾिए थी, शनासाई ॾिए थी, पर अदब नथी ॾिए, यानी ज़िंदगी गुज़ारण जा उसूल नथी ॾिए। हिक ॿिए सां वहिंवार करण जा, वीचार करण जा ऐं हिक ॿिए सां लिहाज़ रखण जा, तालुकात रखण जा तरीक़ा नथी ॿुधाए। यानी असांजे कैरेक्टर खे बिल्डअप नथी करे, यानी असांजे रवैयनि खे चेंज नथी करे, असांजे हिक ॿिए सां वर्ताव सलूक खे सुधारे नथी। उन खां सवाइ जेका अदब जी हमगीर माना है, जेका वसी अरीज़ माना है, जेका तमाम घणी माना में अदब इस्तेमाल थींदो आहे, उहो हिकु मौज़ू तौर आहे जंहिंखे असां साहत चऊं था या अंग्रेज़ी में जंहिंखे लिटरेचर चऊं था। उन अदब जूं खोड़ सारियूं वस्फ़ूं आहिनि। असां हिते मुख़्तलिफ़ वस्फ़ूं बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं उन जो असुल मफ़हूम बि तव्हां सां शेयर कंदासीं। अदब जंहिंखे असां लिटरेचर जी माना में इस्तेमालु कंदा आहियूं, साहत जी माना इस्तेमालु कंदा आहियूं, उहो असांजे ॻाल्हि ॿोल सां, असांजी ज़बान ऐं असांजी लिखणी यानी असांजी ॿोली सां तालुक़ु रखे थो। असां ॻाल्हायूं या कुझु लिखूं, यानी असांजी तहरीर ऐं तक़रीर उन में जेकॾहिं शाइस्तगी आहे त उनखे अदब चवंदासीं। यानी सुहिणनि लफ़्ज़नि जो सिटराव अदब चइबो। असांजा अहसास जेके अंदर में आहिनि, असांजा जज़्बात जेके अंदर में आहिनि, उन्हनि खे जॾहिं असां कंहिंजे साम्हूं बयानु कयूं, उन इज़हार जे लाइ जेके अल्फाज़ जी चूंड कयूं, उहो अदब चइबो आहे। हाणे असां पंहिंजे अहसास जे इज़हार जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि। असां कहाणी तौरु बयानु कंदा आहियूं, असां शाइरी तौरु बयानु कंदा आहियूं, असां नसर तौरु बयानु कंदा आहियूं, नज़म तौरु बयानु कंदा आहियूं, ड्रामनि में कुझु बयानु कंदा आहियूं, असां नाविल में कुझु बयानु कंदा आहियूं। इहे सभई शयूं अदब में शामिल आहिनि। ईअं खणी चऊं त जेकॾहिं असांजी ॿोली उहा लिखत में हुजे या ॻाल्हाइण जे अंदाज़ में हुजे, उन में असां सुहिणनि लफ़्ज़नि जी चूंड कयूं ऐं उहे सुहिणा लफ़्ज़ ॿुधण वारनि खे फ़रहत ॾियनि, ॿुधण वारे जे दिलि आज़ारी करण बजाए उन जे दिलि खे तस्कीन ॾियनि, कंहिंजी दिलि ख़ुशि कनि ऐं ॿुधण वारो असांजी गुफ़्तगू खां पोइ दिलि ई दिलि में असांखे दाद ॾिए, ख़ुशि थिए ऐं उनजी रूह खे राहत पहुचे त मूं सुठी गुफ़्तगू ॿुधी आहे, त उनखे असां अदब चवंदासीं। उन अदब जूं 2 शाख़ूं आहिनि, हिकु नज़म, ॿियो नसर। इंशाअल्लाह ईंदड़ वीडियो में असां उन्हनि ॿिन्ही शाख़ुनि खे अलॻि अलॻि बहस कंदासीं त नसर छा आहे ऐं उन जूं वरी शाख़ूं कहिड़ियूं आहिनि ऐं नज़म छा आहे ऐं नज़म जूं वरी ब्रांचिस कहिड़ियूं आहिनि। ॾिसंदा रहिजो। इंशाअल्लाह तव्हांखे हीअ असांजो चैनल अदबी रंग अदब जे हवाले सां काफ़ी सारी ॼाण फ़राहम कंदो ऐं असांजी कोशिशि हूंदी त जेके असांजा नौजवान शेर व शाइरी सिखणु चाहिनि था, उन्हनि जी सिख्या जे लाइ बि हिते मुख़्तलिफ़ असां वीडियोज़ रखंदासीं
ऐं जन जो नसर सां तालुक़ है, मज़मून लिखण चाहन था, मकाला लिखण चाहन था, कहानियूं ड्रामा लिखण चाहन था, त उन्हनि जे लाइ बि मुख़्तलिफ़ वीडियोज़ ठाहे ऐं उन्हनि खे बि असां रहनुमाई प्रोवाइड कंदासीं। दुआउनि में असांखे यादि रखिजो ऐं ॾिसंदा रहिजो, असां सां जुड़ियल रहिजो। अदबी रंग।